केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक 12 हिस्सो पहिरियों तफ़सीली सवाल डिटेल्ड क्वेश्चंस ऐं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सुञाणण स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चंस। सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चंस में असीं पहिरियों हिस्सो जेको आहे उहो हिन वीडियो लेक्चर में कवर कंदासीं ऐं जेको ॿियो हिस्सो थींदो हिन ई सवालनि जो 3 सवाल जेके आहिनि असां ॿिए हिसे में कवर कंदासीं। सो सवाल नंबर पहिरें खां असां शुरूआत कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे डिस्क्राइब डायनामिक इक्विलिब्रियम विद टू एग्जांपल्स। मुतहरिक तवाज़ुन ॿिनि मिसालनि ज़रिए सम्झायो। या त ही ॻाल्हि यादि रखो त मुतहरिक तवाज़ुन छा आहे या कीमियाई तवाज़ुन असां छाखे चऊं था। when the rate of forward reaction is same as the rate of reverse reaction, जॾहिं असांजो फॉरवर्ड रिएक्शन जेको आहे उहो ऐं असांजो वरी जेको बैकवर्ड रिएक्शन आहे उहो ॿिन्ही जी रफ़्तार बराबरि थी वञे त इन सूरत खे इन हालत खे असां कीमियाई तवाज़ुन वारी हालत सॾियूं था। हाणे असां खणूं था ॿ मिसाल जन मां असां सम्झंदासीं त डायनामिक इक्विलिब्रियम छा थींदो आहे। When reaction does not stop, only the rates of forward and reverse reactions become equal to each other but take place in opposite directions. जॾहिं कीमियाई अमल हलंदो रहे सिर्फ़ अॻिते वेंदड़ ऐं पोइते वेंदड़ कीमियाई अमल जी रफ़्तार बराबरि हुजे पर मुख़ालिफ़ तरफ़ में हलनि त इन सूरत हाल खे मुतहरिक तवाज़ुन चइबो आहे। डायनामिक मीन्स रिएक्शन इज स्टिल कंटिन्यूइंग। मुतहरिक जी माना आहे त कीमियाई अमल हलंदड़ आहे। At dynamic equilibrium state, rate of forward reaction is equal to rate of reverse reaction. मुतहरिक तवाज़ुन दौरान अॻिते वेंदड़ कीमियाई अमल जी रफ़्तार पोइते वेंदड़ कीमियाई अमल जी रफ़्तार सां बराबरि थींदी आहे। असां वटि हिकिड़ो मिसाल आहे कैल्शियम कार्बोनेट जो ऐं ॿियो मिसाल असां खणंदासीं हाइड्रोजन आयोडाइड जो। टे मिसाल में असां खणूं था हिकिड़ो क्लोज्ड कंटेनर, उन में असां कैल्शियम कार्बोनेट खे हीट कयूं था। हीट करण सां छा थींदो त कैल्शियम कार्बोनेट डिकम्पोज थींदो, फॉरवर्ड रिएक्शन थींदो, तव्हांखे कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड प्रोडक्ट तौर ते मिलंदियूं। जीअं त क्लोज्ड कंटेनर आहे इन जे करे कार्बन डाइऑक्साइड गैस वरी कैल्शियम ऑक्साइड जे सॉलिड पार्टिकल सां मिलंदी। जीअं ई इहे मिलंदा त वरी उहे कंबाइन थी कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थींदा। हाणे पहिरियां छा थींदो त कैल्शियम कार्बोनेट जी कंसंट्रेशन घणी आहे तंहिंजे करे फॉरवर्ड रिएक्शन जी रफ़्तार तमामु घणी हूंदी ऐं कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड न हुयूं उहे आहिस्ते आहिस्ते ठहणु शुरू थींदियूं। तव्हांजो कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जो मक़दार बि जजो ठही वेंदो त उन्हनि जे घणे मक़दार थियण जे करे छा थींदो त इहे बि आहिस्ते आहिस्ते वरी पाण में मिलंदियूं, कंबाइन थींदियूं, कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थींदियूं। तव्हांजो अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी जो कैल्शियम कार्बोनेट जे टुटण जी रफ़्तार ऐं कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जे कंबाइन थियण जी रफ़्तार ॿई गॾु थी वेंदियूं। ईअं हिकिड़ो डायनामिक इक्विलिब्रियम शयुनि जे टुटण जी रफ़्तार ऐं शयुनि जे वरी मिलण जी रफ़्तार ॿई बराबरि थी वेंदियूं त ॿिन्ही जे विच में हिकिड़ो तवाज़ुन पैदा थी वेंदो। नंबर ॿियो मिसाल आहे असां वटि हाइड्रोजन ऐं आयोडीन जे मिलण जो। क्लोज्ड कंटेनर में असां हाइड्रोजन गैस खणूं था ऐं उन में असां वरी आयोडीन गैस जेका आहे उहा मिलायूं था। आयोडीन गैस जो कलर जेको आहे उहो पर्पल आहे। जीअं ई असां हिन में आयोडीन गैस विझंदासीं त इन सॼे कंटेनर जो जेको कलर आहे उहो पर्पल थी वेंदो। पर उहा आयोडीन गैस जीअं हाइड्रोजन सां मिलंदी त हाइड्रोजन आयोडाइड ठहंदो। हाइड्रोजन आयोडाइड ठहण जे करे छा थींदो त आयोडीन जो कलर फेड थींदो वेंदो, उन जो कलर जेको आहे उहो डिम थींदो वेंदो। जीअं जीअं हाइड्रोजन आयोडीन मिलंदियूं वेंदियूं हाइड्रोजन आयोडाइड ठहंदो वेंदो त कलर फेड थींदो वेंदो। पर जीअं ई हाइड्रोजन आयोडाइड जी कंसंट्रेशन घणी ठही वेंदी त उहा हाइड्रोजन आयोडाइड वरी पाण टुटण लॻंदी, डिकम्पोज थींदी हाइड्रोजन में ऐं आयोडीन में। आयोडीन जो वरी ॿीहर ठहण लॻंदो त छा थींदो त वरी तव्हांजे हुन कंटेनर में पर्पल कलर जेको आहे उहो वरी ज़ाहिर थींदो। हाणे ॿिन्ही जी हिन हाइड्रोजन आयोडीन जे मिलण जी रफ़्तार ऐं हाइड्रोजन आयोडाइड जे वरी टुटण जी रफ़्तार जेॾी महिल जो तवाज़ुन में अची वेंदियूं त तव्हांखे कंटेनर जे अंदरि इहो पर्पल कलर जेको आहे उहो फेड थियणु या उनजो वरी घाटो थियणु नज़र कोन ईंदो। पर ॿिन्ही जी रफ़्तार जो बराबरि थी वई त हाणे तव्हांखे हिकिड़ो विचोलो कलर मिलंदो जेको उहो मुस्तकिल हूंदो। इन मुस्तकिल कलर मां ज़ाहिर थिए थो त हाणे असांजो रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन ऐं रेट ऑफ बैकवर्ड रिएक्शन ॿई बराबरि थी विया आहिनि।
सवाल नंबर ॿियो आहे स्टेट लॉ ऑफ मास एक्शन वारो कानून सम्झायो। ड्राइव एन एक्सप्रेशन फॉर इक्विलिब्रियम कांस्टेंट ऐं मुस्तकिल तवाज़ुन अखज़ करण पिणु सम्झायो। गुलबर्ग एंड वेग इन 1869 put forward this law। 1869 में गुलबर्ग ऐं वेग लॉ ऑफ मास एक्शन वारो कानून पेश कयो। अकॉर्डिंग टू दिस लॉ, हिन कानून मूजिब the rate at which a substance reacts is directly proportional to its active mass। का बि शइ केतिरी रफ़्तार सां कीमियाई अमल कंदी, इहो दारोमदार उन जे फ़ाल माए ते हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन ऐं आयोडीन पाण में रिएक्शन कनि थियूं त आयोडीन केतिरी रफ़्तार सां रिएक्शन कंदो, इन जो दारोमदार आयोडीन जे एक्टिव मास ते हूंदो आहे। ऐं ॿियो नुक़्तो इहो हुयो, the rate of a reaction is directly proportional to the product of active masses of the reacting substances। ऐं कंहिं बि कीमियाई अमल जी रफ़्तार जो दारोमदार उन कीमियाई अमल में हिसो वठंदड़ केमिकल्स यानी रिएक्टेंट्स जे एक्टिव मासिस जी ज़रबत ते हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन ऐं आयोडीन पाण में कीमियाई अमल करे हाइड्रोजन आयोडाइड ठाहिनि थियूं त हाणे केतिरी रफ़्तार सां हाइड्रोजन ऐं आयोडीन पाण में इहो कीमियाई अमल कंदियूं, कीमियाई अमल जी रफ़्तार छा हूंदी, इन जो दारोमदार हाइड्रोजन ऐं आयोडीन जे एक्टिव मासिस खे पाण में ज़रब कबो त उन ते आहे। जेतिरी ज़रबत वधीक हूंदी ओतिरी कीमियाई अमल जी रफ़्तार वधीक हूंदी। Generally, an active mass is considered as the molar concentration having units of mole per dm cube। एक्टिव मास मां छा मुराद आहे? एक्टिव मास मां मुराद आहे त तव्हां कंहिं बि शइ जी मोलर कंसंट्रेशन केतिरी खई आहे, जंहिंखे असां मोल पर डीएम क्यूब में ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं मोल पर डीएम क्यूब या मोलर कंसंट्रेशन केमिकल इक्वेशन में या तव्हांजे इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में उहा वॾियुनि ॾिंगनि में ज़ाहिर कयल हूंदी आहे। सो जेकॾहिं सिंधी में हिनखे टिनि मानाउनि में असां लॉ ऑफ मास एक्शन खे बयानु कयूं त उहो ही थींदो, शयुनि जे अमल करण जी रफ़्तार उन्हनि शयुनि जे फ़ाल माए ऐं कीमियाई अमल जी रफ़्तार उन जे रिएक्टेंट्स जे फ़ाल माए जी ज़रबत सां सिधी निस्बत में हूंदी आहे। फ़ाल मायो कीमियाई अमल में वॾी डिंगी में ॾेखारियल हूंदो आहे। जेकॾहिं असां कंहिं बि कीमियाई अमल जो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन कढणु चाहियूं था त उनजो हिकिड़ो जनरल मिसाल हीअं आहे त हिकिड़ो रिएक्टेंट आहे ए, उहो रिएक्शन थो करे बी सां ऐं पोइ प्रोडक्ट थी ठहे सी ऐं डी, वरी सी ऐं डी पाण में मिलनि था त रिवर्स रिएक्शन में ए ऐं बी ठहे थो। हाणे असां हिन जो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन कढूं त के सी बराबरि थी वेंदो प्रोडक्ट जी मोलर कंसंट्रेशन ऑफ सी, मोलर कंसंट्रेशन ऑफ डी डिवाइडेड बाय वरी रिएक्टेंट जी जेका मोलर कंसंट्रेशन आहे उहा डिनोमिनेटर तौर ते लिखंदासीं, मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट ए एंड मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट बी। ही आहे असांजो केमिकल इक्विलिब्रियम जो जेको एक्सप्रेशन असां लिखंदा आहियूं उन जो सादो तरीक़ेकार। अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास एक्शन, लॉ ऑफ मास एक्शन जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हिते ए ऐं बी जेको आहे उहे फॉरवर्ड रिएक्शन में वञी सी ऐं डी ठाहिनि था। तंहिंजे करे असां जेकॾहिं चऊं त द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कंसंट्रेशन ऑफ ए एंड मोलर कंसंट्रेशन ऑफ बी। गुलबर्ग ऐं वेग जे कानून मूजिब फॉरवर्ड कीमियाई अमल जी रफ़्तार रिएक्टेंट्स जे फ़ाल माए जी ज़रबत सां सिधी निस्बत रखे थी। असांजा रिएक्टेंट्स कहिड़ा आहिनि? ए ऐं बी। हाणे हिननि जो जेतिरो एक्टिव मास वधीक हूंदो ओतिरो फॉरवर्ड रिएक्शन तेज़ हलंदो। The rate of the reverse reaction is directly proportional to the molar concentration of C and molar concentration of D। ऐं वरी मोटंदड़ कीमियाई अमल जी रफ़्तार यानी सी ऐं डी पोइते मोट खाई ए ऐं बी में केतिरी रफ़्तार में तब्दील थींदा, इन जो दारोमदार सी जी मोलर कंसंट्रेशन ऐं डी जी मोलर कंसंट्रेशन जी ज़रबत सां आहे। ऐं मोटंदड़ कीमियाई अमल जी रफ़्तार पैदावारी शयुनि जे फ़ाल माए जे मोलर मिक़दार सां सिधी निस्बत रखे थी। असांजो ॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।